नाज़रीन, मदई जी ऐं ठरी मीरवा खां सचाई न्यूज़ जे नुमाइंदनि जी रिपोर्ट अवां शेयर कंदा हलूं त मुहर्रम उल हराम जो चंड ॾिसण सां ई करबला जे शहीदनि जी यादि में ठरी मीरवा, सुई गैस, मदई जी, शिकारपुर, ॾखण, लखी समेत पूरे मुल्क में सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा स्टॉल लॻाया विया आहिनि। स्टॉल लॻाईंदड़ मोमिन ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे सबील पियारनि था। सबील हलाईंदड़नि जो चवणु आहे त असां करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ हीअ सबील हलाईंदा आहियूं। असांजी कोशिशि हूंदी आहे त को बि हितां प्यासो न वञे। असां पहिरीं मुहर्रम उल हराम खां 11 मुहर्रम उल हराम ताईं मिठे पाणी जी सबील हलाईंदा आहियूं। करबला में मासूमनि खे ज़ालिमनि पाणी न ॾिनो। असां उन्हनि यज़ीदनि जे पैरोकारनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां इहा सबील उन्हनि मासूमनि जे नाले ते ॾींहं क़यामत ताईं हलाईंदा रहंदासीं। ॿिए पासे ज़िले शिकारपुर जे शहर मदई जी में जामिया अरकम मदई जी में जामिया जे मुदीर मौलाना अज़मतुल्लाह भुट्टो जी मिज़बानी में जमात इस्लामी पारां शहादत इमाम हुसैन अलैहिस्सलाम कॉन्फ्रेंस मुनाक़िद कई वई, जंहिंमें शहर तोड़े पसगरदाईअ मां समें माण्हुनि शिरकत कई। तक़रीब खे जमात इस्लामी जे सूबाई तोड़े मक़ामी अॻुवाणनि हाफ़िज़ नसरुल्लाह अज़ीज़ चन्ना, प्रोफेसर मंज़ूर आलम भुट्टो, मौलाना अब्दुल अज़ीज़ भुट्टो ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॻुवाणनि तक़रीब में फ़लसफ़े शहादत हुसैन ते रोशनी विधी।